अवांखे ॿुधाईंदा हलूं। सिंध जे महान कवि शाइर शेख अयाज़ जे विछोड़े खे 24 वरह विहामी विया। भिटशा में क़राड़ हण जे कप ते शेख अयाज़ यादगार कमेटी पारां वरसी तक़रीब मुनक़िद करे शेख अयाज़ जी मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़े भेटा पेश कई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे आहे मुस्तक़ीम समून। कवि शाइर शेख अयाज़ जी 24 वरसी भिटशा में क़राड़ जी कप ते मल्हाई वई। सक़ाफ़त खाते ऐं शेख अयाज़ यादगार कमेटी तरफ़ां शेख अयाज़ जी वरसी तक़रीब मुनक़िद कई वई। डायरेक्टर म्यूज़ियम शेर मोहम्मद महर, डायरेक्टर भिटशा रहमतुल्लाह गुलाम मुश्तफ़ा जोखियो, डॉक्टर नियाज़ कालाणी, शेख अयाज़ यादगार कमेटी जे चेयरमैन जीवान गागन दास, शेख अयाज़ अकेडमी जे चेयरमैन दानिश जतोई, नामियारे अदीबन ताज जोयो, अदल सुमरो, मदद सिंधी, नसीर मिर्ज़ा, सहाफ़ी नूर सिंधी, मुस्तक़ीम समूह अख्तियार मिजत, रजब अली बोज़दार, मुनीर आकाश, इल्ताफ़ मेमन ऐं ॿियनि शेख अयाज़ जी मज़ार ते चादरूं चाढ़े शेख अयाज़ खे ख़िराज अक़ीदत पेश कयो। मुस्तक़बिल जो नक़ीब शाइर हो, हुनजी शाइरी राडार वांगुरु मुस्तक़बिल ते नज़र रखे थी। हुन जेके सपना ॾिठा उहे ज़रूरु तबीर माणींदा। शेख अयाज़ सदियुनि जो शाइर आहे ऐं हुन पंहिंजी तख़लीक़ में पाण चयो मां मुस्तक़बिल जे बि मुस्तक़बिल जो शाइर आहे। ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो हुनजी तख़लीक़ जा नवां पासा नवां रुख साम्हूं ईंदा वेंदा। ऐं अॼु जॾहिं ॾिसूं था त उहो हर दौर जो शाइर आहे शेख अयाज़। अयाज़ जी शाइरी न फ़क़ति हिन सदी पर केतिरनि सदियुनि जी शाइरी आहे। ऐं अयाज़ तकलीफ़ूं भोगियूं, जेल सटी, वञी उन जे ख़िलाफ़ु तहरीक में हिसो वरितई। अयाज़ जहिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि ऐं ख़ुदि असीं सभु हिते गॾु थियूं था हर साल 24 सालनि खां। इहा इन ॻाल्हि जी साबिती आहे त अयाज़ यादि आहे ऐं यादि रहो। अयाज़ धरती जेॾो शाइर जंहिं पंहिंजे हयात में हुन एतिरो त वसी मुतालो कयो ऐं उन मुताले खां वधि हुन लिखियो। इहो ईंदड़ नसुलनि ताईं हलंदो, ईंदड़ नसुल ई हुनखे पढ़ंदा ऐं हुनखे सम्झंदा त हुनजो केॾो वॾो पैगाम आहे। शेख अयाज़ साहब खे गुज़ारे 24 साल थिया आहिनि, पर अवां ॾिसो त अॼु जेके बि असीं अदीब जेके बि माण्हू सभु गॾु थिया आहिनि त अयाज़ जो फ़िकुरु जीअं जीअं सिंध अॻिते वञे पई अञा बि जवान थींदो थो वञे। अयाज़ जी जेका छाप आहे सिंध ते, उन जे क़ौमी किरदार जी, उन जे क़ौमी शाइरी जी, उहा अॻु खां अॻरी वधीक नुमायां ऐं वधीक ताक़त सां निर्वार थींदी थी वञे। सिंधी क़ौम जी इहा रिवायत आहे त पंहिंजे अदीबनि खे, शाइरनि खे, दानिश्वरनि खे, मुफ़क्किरनि खे यादि करे थी। ऐं अयाज़ पाण चयो हो त तुंहिंजे मूंखे कोन मञींदे मूंखे का परवाह न आहे। आउं सुभाणे लाइ लिखां पियो जेको नेठि त अचिणो आहे, मूं ते मेलो मचणो आहे, मूं ते मेलो मचणो आहे। ऐं अयाज़ ते मेला तव्हां ॾिसो पिया त कराची में, हैदराबाद में, भिटशा में क़राड़ जे कप ते मल्हाइजनि पिया। शेख अयाज़ जी वरसी जे मौक़े ते सक़ाफ़त खाते तरफ़ां तक़रीब पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें मुक़ामी फ़नकारनि तरफ़ां शेख अयाज़ जी शाइरी मां गीत झुंगारिया विया ऐं आयल महिमाननि तरफ़ां तक़रीब खे ख़िताब करे शेख अयाज़ खे लफ़्ज़नि जी ज़बरदस्त भेट पेश कई वई।